सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि। Here regarding Hafiz Mushtaq Ahmad Bhatti Sewani. व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना। नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर। ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु
बाद अज़ खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर। ए बुलबुलान गुंचा ए गुलज़ारे अहमदी, सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। केॾी वॾी जमायत आहे, सभई वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत मां बुजुर्गो, मोहब्बत वारा भाइरो, कुछ सालन खां हिन चौक ते अहल सुन्नत वल जमात जे तरफां जुलूस खे ख़त्म करे मदीने वारे दिलबर जे शान में जलसो रखियो वेंदो आहे। ही हिकिड़ो ई जलसो आहे जंहिंमें अव्हां शहर वारा या पसगिरदाई वारा हेॾी वॾे तादाद में शामिल ऐं शरीक थींदा आहियो। अल्लाह ताला असांजे दादू जे उलमा सगोरन मशाइख किराम खे अव्हां प्यारन खे हिन जलसे मल्हाइण, हिन में भॼ डुक मेहनत करण, ख़र्च करण, टाइम ॾियण, वेही ॿुधण जो अजरे अज़ीम अता फरमाए। ऐं मां त कुछ भी न आहियां, पर मूंखां बाद मुख्तलिफ मुक़र्रिर मशाइख अवां जे अॻियां तशरीफ़ फरमा थींदा, जलवे फरोज़ थींदा, महफ़िल में रौनक पैदा थींदी। अवां जी वेहण खे, ॿुधण खे, टाइम ॾियण खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। असां मां सभिनी जे लाइ रब्बुल आलमीन आका जे जशन मीलाद के नजात जो ज़रियो बनाए। मूं अव्हां जे अॻियां क़ुरान करीम जी नंढी हिक प्यारी आयत पढ़ी आहे। उन जे तर्जुमे खां अॻु में मां अर्ज़ कयां त अल्लाह ताला पंहिंजी बानहन जे लाइ ॾुखनि सां गॾु सुखन जा भी ॾींहं आणींदो आहे। अल्लाह ताला जे जहान में निज़ाम खे ॾिसो त कॾहिं का खे रोंदी पई आहे, कॾहिं उहा खिलंदी बि आहे। दुनिया में कई क़िस्मनि जूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी आहे जंहिंजो ताल्लुक़ सिर्फ़ हिकु शख़्स सां आहे। हिकिड़ी ख़ुशी आहे जंहिंजो ताल्लुक़ हिक घर सां आहे। हिकिड़ी ख़ुशी आहे जंहिंजो ताल्लुक़ पूरे शहर सां आहे। हिक ख़ुशी आहे जंहिंजो ताल्लुक़ सूबे या मुल्क सां आहे। मगर अव्हां अहिड़ी ख़ुशी सां मल्हायो जंहिंजो ताल्लुक़ पूरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे से। आवाज़ थोरो आहे, हथ भी थोड़ा था मथे खजन। तवाजी जलसे जी माशाअल्लाह एतरी कसरत, एतरो दोस्तन जो घणो तादाद, महफिल जो ज़ेब ज़ीनत है। पर आइंदा जे लाइ अव्हां ॿी हिक बि कोशिश भी कयो जो अव्हां वटि ते प्रोग्राम में जेके भी चैनल आहिनि उन सभिनी खे सॼो सिंधा, KTN, QTV ॿिया
उहे बचन ऐं अवां जे इन एॾी वॾे प्रोग्राम खे दुनिया में रहण वारा ॾिसन त दादूअ जे शहर में मदीने जे घोट जे मीलाद जी केॾी शानदार महफ़िल हली रही आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे तशरीफ़ आवरी खे वॾे में वॾो इनाम सॼो आहे, वॾो एहसान सॼो आहे, वॾी मेहरबानी सॼी आहे। अवां आलिमन सगोरन खां गुज़िरियलनि ॾींहनि में जलसनि में जुम्मे जे ख़िताबनि में उहे आयतूं ॿुधियूं हूंदियूं, उहे फरमान ॿुधा हूंदा त अल्लाह ताला पाण थो फरमाए त मूं ईमान वारनि ते वॾो एहसान कयो। या अल्लाह कई एहसान आहिनि। अल्लाह फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। मूं ईमान वारनि ते वॾो एहसान कयो आहे जो उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियो। मौला वॾी मेहरबानी, वॾो करम, वॾो एहसान, वॾी भलाई मञूं था, पर उन महबूब जे मोकिलण जो गर्ज़ कहिड़ो आहे, मक़सद कहिड़ो आहे। तव्हां बि खुद सोचो। तव्हां आलिमन खां कई भेरा ॿुधो आहे त काइनात सॼीअ में अञा का बि शइ न हुई। अव्वल रब्बुल आलमीन मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे वजूद ॾिनो, पंहिंजे नूर जे फैज़ मां पैदा फरमायो, हबीब करीम खे पान वटि रहायो। पान फरमाई था मां पंहिंजे अल्लाह जे दरबार में नूर होसि। अल्लाह जे ज़ात बरकात जेके नेमतूं पैदा पे कयूं उहे पैदा करण वारो पाण हो, पर विरहाइण वारो मदीने जो मीर हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जी दरबार में रहंदे, अल्लाह जा दीदार कंदे, अल्लाह जो हम्द कंदे, अल्लाह जी इबादत कंदे नबी करीम करोड़े साल अल्लाह जी बारगाह में गुजारिया। इन्हनि सभिनी इनामन इकरामन एहसानन मेहरबानियुनि जे हूंदे अल्लाह पंहिंजे हबीब खे ज़मीन ते मोकिलियो आहे। किथे संदन पाक ॾंद शहीद पिया थियनि, किथे मथनि गंद जूं गंढियूं उछलायूं पियूं वञनि, किथे खेनि पत्थर हया पिया वञनि, किथे संदन खे क़िस्मे क़िस्मे जा ईज़ार ना पिया वञनि। आख़िर कहिड़े मक़सद लाइ अल्लाह पंहिंजे हबीब खे मोकिलियो ऐं पाण ई दुख तकलीफ़ूं अचे क़बूल फरमाए। छा गर्ज़ हो? अलैहिम आयाति वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलाल में खुली गुमराही में हो। एड़ी गुमराह कौम जी रहनुमाई कयूं, बेदीन कौम खे दीनदार बनायूं, एहसान फरमायूं। उन आका जी आमद ते, तशरीफ आवरी ते, महबूब जे मिलन ते जेके अल्लाह पान थो फरमाए त मूं अव्हां ते थोरो कयो आहे, अव्हां ते एहसान कयो आहे। मुंहिंजे आका जा आशिको रब वरी पान थो फरमाए व अम्मा बिन नेमत रब्बिक फहदिस। मुझे नेमत जो खोले खोले बयान कर, खोले खोले बुधाए, तहदीस बनेमत अल्लाह कर, दुनिया के बयान करे बुधाए त मूं ते अल्लाह ताला ही इनाम कयो आ, ही एहसान कयो आ, ही मेहरबानी फरमाई आ। मीलाद जो जश्न, मीलाद जी ईद, मीलाद जी खुशी, मीलाद जा प्रोग्राम
ही अल्लाह जी नेमत जो शुक्रियो आ, रब जी नेमत जो इज़हार आ, रब जी नेमत की ॻाइणा बयान कराइणा ॿुधाइणा। अल्लाह ताला अहल सुन्नत अल जमात के इहा नेमत नसीब कई आ, इहा मेहरबानी फरमाई आ जो उहे सदिन खां जॾहिं खां मदीने वारे आका दिलबर जी ज़ात बरकात जी विलादत थी आ, पंहिंजे दिलबर जी मीलाद खे बयान कंदा आया। सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां कोन था चओ सुभान अल्लाह। मूं पंहिंजे हिकिड़े शेर में चयो, रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा। थोड़ी विछी आ, तव्हां धरा था नजर अचो, पर टाइम गुज़रंदे देर न कंदो। बिस्मिल्लाह करे अहिड़ो मज़े सां सुभान अल्लाह चवंदा कयो जो वरी चवण जी ज़रूरत न पवे। रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा, दिलदार जी आमद सां दिल शाद करण वारा। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आ। ईद उल फितर पो, ईद उल उज़हा पो, रजब वारी ईद पो, शाबान वारी ईद पो, सब ईदूं बाद में थियूं आहिनि। तॾहिं थियूं आहिनि जॾहिं मदीने वारो मिलियो आहे। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आ। हीअ ईद मल्हाए घर आबाद करण वारा। रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा। आका जी आमद सां दिल शाद करण वारा। अल्लाह ताला जी मेहरबानी आ, हबीबे करीम जी आमद तशरीफ आवरी ते अवां सां जश्न पिया मल्हायूं, ख़ुशियूं पिया मल्हायूं। अल्लाह ताला सां तव्हांजूं इहे ख़ुशियूं मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। कंहिं वली कामिल नबी सोने जो दीदार कयो, पुछे तो या रसूल अल्लाह, ही जेके माण्हू तव्हांजे आमद ते ख़ुशियूं था कनि, अवां इन्हनि लाइ छा था फरमायो? पाण फरमाइनि था जेके मुंहिंजे अचण ते ख़ुशि था थियनि, मां मुस्तफ़ा बि उन्हनि खां ख़ुशि आहियां। जेके मुंहिंजे अचण ते राज़ी आहिनि, मां बि उन्हनि खां राज़ी आहियां। जेके मुंहिंजे आमदी मीलादी ख़ुशी था कनि, उहा नई ॻाल्हि कान्हे, हीअ पुराणी ॻाल्हि आहे। थोरो तफ़सील सां अर्ज़ु कंदुसि, तवज्जो ॾेई ॿुधो त हिकिड़ी ख़ुशी अहिड़ी आहे जेका मुल्क में ॻोठ में हले, पर हीअ अहिड़ी ख़ुशी आहे जेका अर्श वारनि जी बि ख़ुशी आहे, फर्श वारनि जी बि ख़ुशी आहे, ज़ाहिर वारनि जी बि ख़ुशी आहे, पर मज़ार वारनि जी बि ख़ुशी आहे। उन्हनि बि हीअ ईद मल्हाई। तव्हां चवंदो कीअं मल्हाई? मां अर्ज़ु कयां मुंहिंजे हबीब जी जलम सय्यदा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई त मुंहिंजा आका जॾहिं मुंहिंजे वजूद में आया, मूंखे का बि तकलीफ़ न थी। आम औरतुनि वारो मुआमिलो न हो। ॿी कंहिं औरत खे हमल थींदो आहे, हुनजो पेट वॾो थींदो आहे, वजूद गरो थींदो आहे, रंग ते असर पवंदो आहे, उथण वेहण में तकलीफ़ थींदी आहे, दुआउनि ते ज़ोर होंदो आ, दवाउनि ते ज़ोर होंदो आ। जेसी ख़ैर सां बचरो ॼमे, अम्मा फरमायो मूंखे इहा का बि तकलीफ़ न हुई। भला कीअं ख़बर पई त तो में नबी से आयो आहे? साईं फरमाए थी कई सां चए कई दलील हुआ। हिकिड़ो त हर महीने अल्लाह जा नबी मुबारक ॾियण ईंदा हुआ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
मूं एक हदीस में ॾिठो नबी से फरमाइन था त जंहिं सुभान अल्लाह अज़ीम चयो उन लाइ फौरन जन्नत में महल तैयार थींदो। तंहिंजे करे तव्हां सुभान अल्लाह अज़ीम चवंदा कयो, हर जलसे में चवंदो त मां सम्झा थो तव्हांजे लाइ त रब अल्लाह जन्नत में छा तैयार करे। अम्मा फरमायो हर नबी कई नबी मूंखे मुबारक ॾियणा हा। ॿियो जेकॾहिं खूह ते पानी भरण वञा त पानी खुद ब खुद मथे चढ़ी अचे। गर्मीअ जे मुंद में ॿाहिरि घर में निकिरां त ककर छांव पियो करे। सुके बुंड जे भर में बीहां साओ थी वञे, पेर पाक में जुती न पाया त पथरियूं मेण थी वञनि। मके जे घिटीअ में बाबा नंढे अंबा अबे ॾे वञा त भितियूं झुकी सलाम कनि। इन सभिनी निशाननि मां मालूम थियो त मुंहिंजे वजूद में अज़ीम हस्ती आहे। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल आशिको हबीब करीम जा परवाना। अम्मा फरमाए थी सब इहे निशान हुआ। जॾहिं 12 तारीख़ सूमर जी रात रबीउल अव्वल महीने जी आई, मां पंहिंजे घर में आया, मां पंहिंजे कमरे में आया, मां आम रोलू औरतन आया। हाँ सुभान अल्लाह त चयव, पर सुभाणे तव्हांखे अॻु ॾींदा। अदा तव्हांजे मौलवी साहिबन पे तकरीर कई। बीबी हवा आई, हजरत बीबी मरियम आई, हजरत बीबी आसिया आई। इन्हनि जे वफ़ात खे कई साल गुज़री विया। हजरत हवा के 1000 साल थी विया। हजरत आसिया के 1000 वरह गुज़री विया। हजरत मरियम के 500 साल गुज़रिया। इहे जेके 1000 समी साल अॻु में दुनिया छॾे चुकियूं हुयूं, मज़ारनि में दफ़न थियल हुयूं, उहे कीअं निकिरी आयूं? सवाल पोइ तव्हां छा चवंदव? अदा होॾे बि मुल्ला, होॾे बि मुल्ला, असीं छा कयूं? मां अर्ज़ कयां हाणे वारा मौलवी मुल्ला असीं जेके आहियूं उहे पंहिंजे जाइ ते, तव्हां पोइ ते हलिया वञो 50 साल अॻिते, 100 साल अॻिते वञो। हजरत मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी निहारियो, हजरत अमीर मोहम्मद शाह हुसैनी निहारियो, अल्लाह जा वली मखदूम बिलाल निहारियो। कई रब करीम जा कामिल बाना, सालिह बाना, आलिम बाना गुज़रिया आहिनि, उन्हनि ॾे निहारियो। उहे सभ जो सभ इहा ॻाल्हि लिखी विया आहिनि, करे विया आहिनि, मञी विया आहिनि त हजरत बीबी हवा बाई, हजरत बीबी मरियम बाई, हजरत बीबी आसिया बाई। पर न मञण वारे जो इलाज कोन्हे। एतिरो तूं चईसि भला हिननि मौलवन खे बि छॾ। अल्लामा इब्ने क़य्यिम, अल्लामा इब्ने कसीर, इब्ने तैमियह जा शागिर्द, जन खे नजदी दुनिया पंहिंजो इमाम मञींदी आहे, पेशवा मञींदी आहे, अॻवान मञींदी आहे। उहे ख़ुदि लिखी विया आहिनि त अल्लाह जे बाननि जे मथां कॾहिं कॾहिं महिरबानी थींदी आहे, हो पंहिंजे क़ब्रनि मां ॿाहिरि निकिरी ईंदा बि आहिनि त वापसि वेंदा बि आहिनि। तव्हां सुभाणे अल्लाह को था चओ साईं? इमाम न चवंदो जमात काॾे वेंदी? सुभान अल्लाह अज़ीम। कीअं था निकिरनि, कीअं था अचनि? सुभान अल्लाह। नक्शबंदी सिलसिले में हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जंहिंजे मकाम खे पढ़ण जे लाइ
दिसण जे लाइ दुनिया इस्लाम जा वॾा वॾा वली हैरान आहिनि। इमाम रब्बानी उहा हस्ती आहे जो पाण फरमाइनि था पिया त मूंखे अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा आसमाननि जा सेर कराया, मलकूत जा सेर कराया। पान फरमाइनि था पिया अल्लाह ताला मुते करम नवाज़ी फरमाई, अर्श वारनि खे बि मूं निमाज़ पढ़ाई हुई। थोड़ी ॻाल्हि उन जो फर्जंदा हजरत ख्वाजा मोहम्मद मासूम जंहिंखे अल उर्वतुल वस्का सॼो वेंदो आहे, उहो असां सभिनी नक्शबंदियुनि जे सिलसिले जो मुर्शिद आहे, मलकानी साहिब जो मुर्शिद आहे, अमीना रहमान साईं जो मुर्शिद आहे, वीहड़ शरीफ वारनि जो मुर्शिद आहे, कई बुजुर्गनि गिरहोरी साहिब जो मुर्शिद आहे, कई सिलसिलनि जो शेख आहे। ओ ख्वाजा मोहम्मद मासूम साईं हज लाचार छा लाचार थी, दुआ के अल्लाह नसीब करे। महबूब सुबहानी शहबाज लामकानी सय्यदना मुर्शिदना था फरमाइन, या रसूल अल्लाह उन्जुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा क़ालना, इन्ननी फी बहर गम मुग़रक़ुन खुज़ बियदी सहिलना अशकालना। रोंदी रोंदी अर्ज़ कंदे कंदे अखियूं मुबारक आलियूं लगियूं पयूं हुयूं। मिंबर दे प्याने हारीन कुछ देर खां बाद मिंबर तां लही था वञ, मिंबर ते वरी चढ़ी था वेहन, बूढ़ा उघन था। पुछो क़िबला छा राज़ आहे, फरमाइनि था तकरीर पे हली, अचानक ॾिठमि त मुंहिंजा महबूब मदीने जा घोट तशरीफ़ फरमा थिया। मां केर हां जो नबी साईं चन मां मिंबर ते वेहा, हेठि लही वेठो हां, हुज़ूर मिंबर ते वेठा। जेका जमायत ही तन ते मदीने वारे पंहिंजी निगाह करम फरमाई। नबी साईं ॿाहिर अचनि, दीदार कराइन, ख्वाब में मिलन, बेदारी में मिलन, कंहिंखे बि मिलन, कॾहिं बि मिलन, का पाबंदी नाहे। तफसीर इब्न कसीर लिखियो, इब्न क़य्यिम किताब रूह में लिखियो त अल्लाह जा बाना कॾहिं कॾहिं मज़ारनि खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। जेकॾहिं इहे सभु निकिरी अचनि था, निकिरी सघनि था, त हज़रत हवा बि निकिरी आई आहे, हज़रत बीबी मरियम बि निकिरी आई आहे, हज़रत आसिया बि निकिरी आई आहे। अम्मा साइन पुछे थी, अव्हां कई हज़ारनि सालनि जूं दुनिया खे छॾण वारियूं कीअं निकिरी आयूं आहियो? फरमाइनि थियूं अम्मा आमिना, तुंहिंजे पाक वजूद मां जेको दिलबर ज़ाहिर थी रहियो आहे, उन जे लाइ आसमाननि ज़मीनुनि ते त ईद आहे, पर क़बरनि वारा बि ईद करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह चओ, नथा चओ ॾाढा ॾिंगा आहियो, ॾिंगा न पर ॾुखिया आहियो। जॾहिं हबीब करीम जी अम्मा विहारियो, अम्मा फरमा थोड़ी देर खां बाद ॾिसां, वरी दर ठक 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 ठक, केरु आहियो? दरवाज़ो खोलिया, पेर जे हेठियां चमड़ीअ खां वठी वारनि जी चोटीअ ताईं रुगो नूरा, ॻाल्हाइण नूरा, खिलन नूरा, मिलन नूरा, जिस्म नूरा, कपिड़ो नूरा, नूरी नूरा, ख़ुशीअ सां हर को भरपूरा। पुछां थी केरु आहियो? अम्मासी जन्नत जूं हूरूं आहियूं, छाला आयूं आहियो, हज़ारी छा किरोड़ी साल जन्नत में रहंदे मदीने जे घोट ते दुरूद पे पढ़ोसीं। अॼु जन्नत में नई रौनक नजर आई, नवा मज़ा नजर आया। पुछा कईसी छा आहे? ॿुधायो दुनिया ते सुहिणो नबी ज़ाहिर थी रहियो आहे। दुआ घुरीसीं अल्लाह असांखे मोकल ॾे, ज़मीन ते वञूं ऐं मदीने जे घोट जो ॼम ते ई दीदार कयूं। सुभान अल्लाह। तशरीफ़ फरमा थी रहा है,
पर इं न इंजेक्शन जो इंतजार हो, इं न त कहीं डॉक्टरानी के घुराए वियो हो, इं न त कहीं मौलवी मुल्ले का तावीज़ लिखाए वियो हो। अम्मा फरमायो त सद थियण लगा, या रसूल अल्लाह लिया, या हबीब अल्लाह लिया, या नबी अल्लाह लिया। सद थींदा विया, महबूब ईंदा विया। मूं पंहिंजे हबीब जे पुफीअ बीबी सफ़िया खे चयो, अदी जल्द कर, छा कयां? नाड़ो वठीसि, वेंजारीसि, रत पित धोईसि, अतर लॻाईसि, सुरमूं पाराईसि, मथे खे फणी ॾीसि, कपिड़ो पाराए। मुझो पुनल पुट मुखे भी ॾेखार, ॿियनि खे भी ॾेखार। बिजली त कान हुई, पर हिन दिलबर जे ॼमन जे करे एतिरी रोशनी ही। अम्मा फरमाए थी, मां नज़र जो फेरायां, शाम जे मुल्क जूं माड़ियूं पई ॾिसां, बुसरा जे बेले में ॾाचूं पयूं पन खाइनि, उहे पई ॾिसां। सफ़िया जल्दी कर। सफ़िया हबीबन खे हथनि में खणी साम्हूं झले चए थी, आमिना हेॾे निहार। निहारिया त मथे के कुदरती फणी ॾिनल आहे, अखियुनि में कुदरती कजल पातल आहे, ॿिनि कुल्हनि जे विच ते नुबुवत जी मुहर लॻल आहे, नारो वढियल आहे, तोहर ठहियल आहे, बदन में मुश्क जी सुरहान आहे। हबीब जे ज़बान ते अल्लाह जो हम्द जारी आहे। उन महल बि यादि पिरीअ खे उम्मत प्यारी आहे। पोइ अहिड़े दिलबर जी ख़ुशी न कई, जवाब त ॾियो, ॻाल्हायो त सही। असल छा आहे त कुझु ॾींहंनि खां मुंहिंजी तबियत बि सही कान्हे, राति मलकनि में जलसो ओॾा बि न वञी सघियुसि। पर डॉक्टर फिरोज मेमून हैदराबाद वारी जी दवा पियो खावां, उनखे बि कोन ॿुधाईंदो आहे त को जलसा थो कयां। चवंदो बाबा कंट्रोल कर, सिहत खे ॾिस, पंहिंजी आफ़ियत खे ॾिस। पर ही अव्हां जो हेॾो वॾो प्रोग्राम, वॾो अज़ीम शान जलसो, इन जलसे खे छॾणु मुनासिब न पियो लॻे, हाज़िरी थी आहे। मां अर्ज़ु कयां त नबी साईं जीअं जो अम्मा मां ॿाहिरि आया, सिधा सजदे में विया। छा में विया कोन थो ॿुधां मां, चिटो आवाज़। पोइ तोखे सजदे में छा थो थिए? निमाज़ में तकलीफ़ कहिड़ी थी थी? अल्लाह जी निमाज़ पढ़, अल्लाह जे बारगाह में सजदो कर, अल्लाह जे दरबार में झुकी पर। हज़रत भिटाई घोट जो सबक याद कर। कहिड़ो भिटाई? जंहिंजे मनकब ते मूं चयो आहे, सूंह सिंध जी शान वारो आ लतीफ़, मरतबे ऐं मान वारो आ लतीफ़। केॾे शान वारो? सरवरे कौनैन जो सालिह बचो, पाक परवर खे प्यारो आ लतीफ़। मनकबत वॾो शेर आहे, मनकबत उन जी लिखे इदरीस छा, दाहिरीअ खे यादि यारो आ लतीफ़। अल्लाह जे कामिल वली आलिम बामल, अल्लाह जे हबीब जे बचड़े। मगर याद रखो, सुन्नत जमायत वारो खुश नसीब आहियो, खुश नसीब आहियो। जोर सां चओ अल्हम्दुलिल्लाह। कई तव्हां ते मेहरबानियूं हन, पर इहा बि अव्हां ते मेहरबानी आहे जो सैयद अब्दुल लतीफ़ भिटाई पाण बि सुन्नी आहे, अबो सुन्नी आहे, ॾाढो सुन्नी आहे, पर ॾाढो सुन्नी आहे, पर ॾाढो सुन्नी आहे। ख़ानदानी सुन्नत जमायत जो आहे। केर बि साबित करे न सघंदो त सुन्नी न आहे। अल्लाह ताला जी मेहरबानी आहे, मुंहिंजे
मुझे सोने भिटाई जे रिसाले के गौर सां पढ़ो मुतालिया कयो उलमा की मां अपील कंदुस भिटाई साहब जी रिसाले के दर्स में रखो मदरसन में रखो समझो गौर कयो तवा के खबर पइजी वेंदी त अल्लाह जी वलीअ जो अकीदो छा है ऐं मदीने वारे घोट सां इश्क कहिड़ो कदे कदे चवंदा आहिनि बाबा ॾिसो न असांजो कब्ज़ो आहे कलंदर ते बि असांजो कब्ज़ो आहे भिटाई ते बि असांजो कब्ज़ो आहे मां अर्ज़ कंदो आहियां वॾी ॻाल्हि कान्हे का बैतुल मुक़द्दस ते इसराइल जो कब्ज़ो आहे वॾी ॻाल्हि कान्हे का कब्ज़े सां कुझु कोन थींदो आहे उन्हनि जी तारीख़ पढ़ो उन्हनि जी हिस्ट्री पढ़ो उन्हनि जे फेज़ खे ॾिसो उन्हनि जा ॿोल ॿुधो उन्हनि जा कोल ॿुधो उन्हनि जा अजीब अजीब इरशाद पढ़ो उन्हनि अकीदे जी सिज खां वधीक वज़ाहत सब अल्लाह जा वली अहल सुन्नत वल जमात आहिनि न मदीने वारे जा बेअदब आहिनि न रब करीम जा बेअदब आहिनि न असहाबन जा बेअदब आहिनि न इमामन जा बेअदब आहिनि न वलियन जा बेअदब आहिनि न रब्बानी आलिमन जा बेअदब आहिनि न क़ुरान करीम जा हदीस पाक जा बेअदब आहिनि सुन्नी वेचारा उही आहिनि जेके मुस्तफ़ा करीम जे औलाद जी बि ग़ुलामी ॾींदा आहिनि त असहाबनि जी बि तारीफ़ करे रब जे हबीब खे राज़ी बनाईंदा आहिनि दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां केॾी घणी जमायत आहे वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे प्यारे सुने भिटाई बादशाह कामिल वली फरमायो छा फरमाए तड़ तमाची आइयो पखन पई पचार वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अज़ीम तड़ तमाची आइयो पखन पई पचार वॾी जाम जमार जहमियानियूं मोहियूं तड़ तमाची आइयो वरी थी वरान कींझर बिनी कंधिए रातों ॾींहं रिहान परची वेठो पाण मरकन मच्छीअ वारियूं यारियूं खारियूं छज छपरे जंहिंजी मोहब्बत मच्छीअ साण वेहन रहन सर बांधिए सदा बदबू हाण लुधड़न जीअं लतीफ़ चवे पाणी विझन पाण तन मलाहन जो मान समेसर कयो पांहिंजे अवां खे मां अपील थो कयां खुदा पंहिंजे अकीदे ते पक्का तव्हां में अल्हम्दुलिल्लाह न दहशत गर्दी आहे न बमबारी आहे न कंहिंजे इज्जत ते हमिलो आहे न कंहिंजे ज़ात ते हमिलो आहे अमा साफ़ सुथरा आहियो ॿियो कुझु बि तव्हां में कोन्हे पर पंहिंजे अक़ीदे खे बोतल जे हवाले न कर चांहि जे कप जे हवाले न कर छोकर या छोकिरीअ जे हवाले न कर रोटी या नौकरीअ जे हवाले न कर अंबन जे टोकरीअ जे हवाले न कर मरण खां पोइ केरु क़ब्र में गॾु न हूंदो जे क़ब्र में ईंदो त मदीने वारो ईंदो पक्को सुन्नी थी रह तोखे केरु छिके तू चई सदा मां न को आहियां भील जो औलाद न को मेघवार जो न को ओड जो न को महते जो मां अबन ॾाॾनि परॾाॾनि पीढ़ियुनि खां
मुसलमान आया वे सब जो सब सुन्नी हुआ जन्नती हुआ उन्हनि खे घर वेठे मदीने जे घोट जा दीदार थींदा हा पिरियन जा प्यार थींदा हा बेड़ा पार थींदा हा दुनिया जो जबल हटी वञे पहाड़ टुटी वञे पर मां मदीने जे घोट जे दामन खे छॾण जे लाइ तयार न आहियां तू अकुल खां कम वठ इश्क के मैदान में आन मोहब्बत प्यार रख मुझे दिल बर हबीब सा अरबी अजीब सा मदनी मुजीब सा नूरानी नजीब सा दिल नजे तबीब सा जंहिंजो पिरिय सां प्यारा ओ अदबी अदब इख्तियार कंदो उन वटि अल्लाह मिठे जो बि अदब आ सुहिणे नबी जो बि अदब आ असहाबन इमामन जो अदब आ औलियान रब्बानी आलमन जो अदब आ कुरान करीम जो अदब आ नबी जे फरमान जो अदब आ वली जे फरमान जो अदब आ उहा हेठ नहीं रखंदा आहिनि जेका भिट जे दरन ते वेहण वारे बयान फरमाए छा चयो शाह साहब जे ही जाते ही कमाल है जे ही जाते ही बानी बारो चन जी हुज्जत हो तपुन्हुआ में मोकमीनिया के ही हो जा पाए पैर में माता जुतिया ना जे ही विसारे वे ही तन के चिन खे किया रहा अदब वारो मजहब सुन्नत जमायत जो प्यार वारो मजहब सुन्नत जमायत जो कुर्बानी वारो मजहब सुन्नत जमायत जो दुरूद सलाम वारो मजहब सुन्नत जमायत जो मीलाद यारी वारो मजहब सुन्नत जमायत जो चालीहे टीजे वारो मजहब सुन्नत जमायत जो कुरान पढ़ण वारो मजहब सुन्नत जमायत जो आशिकन जा बोल बुधन वारो मजहब सुन्नत जमायत जो कंध झुकाए घर बैठे मदीने वाले जे दीदार करण जो मजहब सुन्नत जमायत जो मजहब नारे तहकीक जश्न ईद मिलादुन नबी जश्न ईद मिलादुन नबी उलमाए अहले सुन्नत हबीब करीम जा आशिको आला हजरत अजीमुल मर्तबत हजरत शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहल सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की बई पासा संभालन बिन्ही सा प्यार रखण बिन्ही सा मोहब्बत रखण मुझे आका इनामदार जे आशिकन जो कम हिकिड़े माण्हू मूंखे चयो मौलवी साहब तव्हां नबी साईं जे ॼमन जो ॾींहुं मल्हायो था वफ़ात जो ॾींहुं नथा मल्हायो मूं चयो मुंहिंजा अदा अदा वॾा कम जॾा वफ़ात मदीने वारे जी तो मूं जहिड़ी न आहे साईं फरमाइन था मां दुनिया जी मथा आया तब अव्हां जो फायदो आ मज़ार में आया तब अव्हां जो फायदो आ दुनिया जो कानून आ किथे को माण्हू अचण वारो हूंदो आ त ॿिया उते वञी मैदान सफ़ा कराईंदा वञी इंतज़ाम कराईंदा वञी उन मेहमान जे खाधे पीते जी तयारी कराईंदा नबी फरमाए थो पियो अन फरतुल लकुम दुनिया जा माण्हू वॾनि माण्हुनि जो इंतज़ाम हली कंदा आहिनि मुंहिंजा ग़रीब
गरीब उम्मतियो, मिस्कीन उम्मतियो, नादार उम्मतियो, गुनहगार उम्मतियो, सिहकार उम्मतियो, परेशान न थियो। ॿिया ॿियनि जा इंतज़ाम कंदा हल, मां दुनिया खे छॾे अॻिते हली अव्हां जो इंतज़ाम थो कयां। जीअं जो क़बरनि मां उथंदा वेंदव, मां अव्हां खे जन्नत जे हवाले कराईंदो वेंदोमांव। पोइ उन दिलबर खे तो समझो छा, उन हबीब खे असां चऊं था अहिड़ी जिंदगी आहे जहिड़ी दुनिया में हुई, पर कनाल मन त वॾो कमाल थी छॾियो। हालात आहिनि बेफ़िक्र जा, उहे ख़ुदि लिखनि था, उहे ख़ुदि छपाइनि था, उन्हनि जे किताबनि में मौजूद आहे त नबी पाक जी ज़ात बरकात दुनिया वारी ज़िंदगी खां, बुरके मटाइण खां पोइ वधीक ताक़त ऐं वधीक पावर वारी ज़िंदगी रखनि था। वलियनि लाइ बि मिशकात शरीफ़ जे शरह में लिखियो पियो आहे, हाशे ते अहमद अली सहारनपुरी लिखियो आहे त दुनिया ते रहंदे जेको वलीअ जो पावर हूंदो आहे, दुनिया तां इंतकाल करण खां पोइ उहो पावर वधंदो आहे, वॾी ताक़त पैदा थींदी आहे। दुनिया में जेके रुकावटूं हुयूं उहे दूर थी वेंदियूं आहिनि। हाणे उन्हनि जो डायरेक्ट कनेक्शन मदीने जे गोद सां हूंदो आहे, मुस्तफ़ा जे ज़रिए रब्बुल आलमीन सां हूंदो। असी मुस्तफ़ा जे अचण जा जश्न मल्हायूं था, छो त असांखे फ़ाइदो आहे। अव्हांखे नबी साईं मां फ़ाइदो आहे? अबा ॾाढिया ॻाल्हायो जी साईं, बिल्कुल आहे सिहत खणजो, ॿिया न खणजो। सही, सभिनी खे माशाअल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं फ़ाइदो आहे त पोइ ख़ुशी छो न कई? को रोड जो टुकड़ो थो ॾे त सॼो ॾींहुं पई असां वारी बात जी कैसेट हले, साईं कुर्ब थी विया, रोड मिली वियो। को चए थो मूंखे बिजली मिली वई, को चए थो मूंखे कम्यूनिटी सेंटर मिली वियो, को चए थो मूंखे हाई स्कूल मिली वियो, को चए थो मूंखे अस्पताल मिली वई। मां अर्ज़ कयां ई सभई सुख दुनिया जा आहिनि, पर मदीने वारे जे सदके कुरान मिलियो आहे, ईमान मिलियो आहे, इरफान मिलियो आहे, फैज़ान मिलियो आहे, खुद रहमान मिलियो आहे। ही को थोरो इनाम एहसान नाहे, इन जी जेतरी खुशी कजे थोरी। अल्लाह जा वली जन पंहिंजे जिंदगीअ में असां तव्हां वांगुरु दुनिया जा कारोबार न कया, खालिस अल्लाह जे हवाले थी विया, वासिल बिल्लाह थी विया। उन्हनि मुंहिंजे आका जा मीलाद कया, कॾहिं कॾहिं थोरे ख़र्च करण जे करे ग़मगीन थिया त नबी साईं उन्हनि खे दीदार सां नवाज़े ऐं तसल्ली ऐं दिल जाय अता फरमाई। दहलीअ जो चोटीअ जो आलिम वली बाहे ऐं वॾी ॻाल्हि त मुस्तफ़ा करीम जो औलाद बा। हज़रत शाह अब्दुर रहीम दहलवी साईं लिखे थो त मां महबूबन करीमन जो मीलाद कंदो हुउमि। हिक भेरे ग़रीबी हाला, मिस्कीनी हाला, वॾी ताक़त न हुई, चना वठी पाणीअ में रधे उन्हनि में थोरा मिर्च, थोरो लीमू मिलाए, छोला करे हिक नंढी छबी भरे मदरसे जे तालिबनि में नबी पाक जे उर्स जे ॾींहं सां विरहायमि। पर दिलि खे करार न हो, सुकून न हो, परेशानी हुई। राति जो निंड अची वई आहे, पर निंड बि निंड ही अखि लॻंदी वई, मदीने हाज़िरी थींदी वई। अल्लाह असां तव्हांखे बि नसीब करे। ईअं चवंदा रहो, तुंहिंजे दर ते दिलि रुबावरी पियो अचां 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 अचां,
दीद दिल बई पवन ठरी पियो अचा 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 तुझे दरत दिल रुबावरी पियो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी पियो अचा 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 कहीं कयो पुटन जो सालवा कहीं घुरियो खजानो मालवा मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचा 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 मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचा 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 को सदर जो को वज़ीर जो को गुलाम वा अमीर जो नाज़ मूल तुझी नौकरी पियो अचा 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 कह के कहरी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया मूं लाया भलाई बेहतरी पियो अचा 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 ॾाढा थकल पिया लॻो वॾी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह लिखो त नबी करीम खे 40 सालनि ताईं ख़बर ई न हुई त को नबी थींदुसि ओचितो जिब्रील अचे चयो तूं नबी आहीं पर इहो ग़लत अक़ीदो आहे गुमराहन जो अक़ीदो आहे बेदीनन जो अक़ीदो आहे बेअदबन जो अक़ीदो आहे गुस्ताखन जो अक़ीदो आहे खुदा ई हबीब जी दरवाज़े तां तरियलन जो अक़ीदो आहे बदबख्तन जो अक़ीदो आहे मदीने वारे फरमायो कुन्तु नबिया व इन आदम लमुनजदिलन फी तीनते आदम के मलाइकन मिट्टी के गोयो पे मुझे मथे ते नबूवत जो ताज हो कुन्तु नबिया व इन आदम लमुनजदिलन फी तीनतिही के बिलाही त वेझो वक्त अवा अन्या कदहीं हा इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो मूं हदीस ॿुधी बाबा हुसैन खां उन फरमायो मूं हदीस ॿुधी बाबा अलीउल मुर्तज़ा खां उन फरमायो मूं हदीस ॿुधी मुस्तफ़ा सुहिणे खां नबी सी फरमायो आदम जो निशान न हो नालो न हो का बि शइ न हुई मां 14,000 साल अग पंहिंजे रब जे दरबार में नूर हो अल्लाह ताला जा बानरो मुस्तफा करीम जा मोहब्बत वारा उम्मतियो ही अकीदो पक्को रखो त नबी करीम जी हकीकत निजो नूर सभई चओ निजो न आवाज तहां जो गुंबदे खिदरा जो सलाम करे ॾाढा चओ नबी करीम जो जी हकीकत निजो चओ निजो जोर सां चओ निजो ऐं ही अक़ीद